फॉलेज जे आलमी ॾींहं जे सिलसिले में न्यूरोलॉजी शोबे जे MC सखर जे डॉक्टरनि सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डॉक्टर लालचंद, डॉक्टर संदीप ऐं डॉक्टर ज़ुहैब सुमरो ॿुधायो त फॉलेज इंसानी जिस्म खे कमकार खां नाकारा बणाए थो। इलाज ज़रिए 30 खां 40 सैकड़ो बची सघे थो जेकॾहिं ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रोल, शुगर ऐं दिलि जा मरीज़ वक़्त सिर दवाउनि जो इस्तेमालु कनि ऐं वज़नदार माण्हू वज़न घटाइनि त बीमारी खां बची सघनि था। उन्हनि वधीक ॿुधायो त फॉलेज जा केतिरा ई सबब आहिनि जिन में शुगर, कोलेस्ट्रोल, दिलि ऐं ब्लड प्रेशर आहे। ब्लड प्रेशर जे वधण सां फॉलेज जो हमलो थींदो आहे। जेकॾहिं डॉक्टरनि जे मशवरे ते अमल कयो वञे त फॉलेज खां पाण खे बचाए सघिजे थो। हीअ बीमारी इंसान खे अपाहिज करे छॾे थी। जेकॾहिं को घर जो मुख्य माण्हू फॉलेज जो शिकार थिए थो त इन सां समूरो ख़ानदान मुतासिर थींदो आहे। हेठें ब्लड प्रेशर ते कंट्रोल कयो वञे त हिन बीमारी खां 40 सैकड़ो बचणु मुमकिन आहे। मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॾींदे डॉक्टर लालचंद जो चवणु हो त निंड न अचणु परेशानी जो सबबु आहे जॾहिं त याददाश्त घटिजणु ब्लड प्रेशर जो सबबु बि आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।